अदा एमरजेंसी सूरत में खुदा न खासा ॾुखियो सुखियो वक़्तु हर कंहिं ते आहे। ठीकु आहे, तव्हां सां का एमरजेंसी थी पए, तव्हांजी सिम में बैलेंस न आहे, मोबाइल में बैलेंस न आहे, ईअं घर वारनि खे या अॻिले कंहिं बि यार दोस्त खे पैगाम पुॼाइणु लाज़मी आहे। त असां कीअं यार कदीर भाउ असांखे तरीक़ो ॿुधायो, काफ़ी दोस्त पुछंदा बि आहिनि त कीअं फ्री वारो कहिड़ो तरीक़ो ॿुधायो त हुन ॾे मिस कॉल कीअं कयूं या मैसेज कीअं मोकिलियूं। त काफ़ी आसान तरीक़ो आहे। ॾिसो हीउ दोस्त ज़रूरु तव्हां तरीक़ो शेयर कंदा पंहिंजे यार दोस्त सां या जंहिंसां तव्हां हमदर्दी रखो था। सो ज़ोंग वारनि खे पहिरियां ॿुधाईंदासीं, काफ़ी ज़ोंग वारा दोस्त चवंदा यार ज़ोंग जे बारे में ॿुधायो कोन था। सो ॾिसो हिन लाइ सर्विस आहे त बाबा स्टार 100 पूरा हैश, ठीकु आहे, स्टार 100 लॻाईंदा। इन खां पोइ तव्हांखे पहिरियों यार जेको ऑप्शन आहे नंबर 1 प्लीज़ कॉल मी बैक वारो, इहो लिखी करे तव्हां सेंड कंदा। उन खां पोइ तव्हांखां नंबर घुरंदी, नंबर लिखी करे तव्हां सेंड करे छॾंदा। इन खां पोइ हुन माण्हू ॾे जेको आहे मैसेज हली वेंदो त बाबा तव्हां ॾे कॉल करे। ज़ोंग वारा दोस्तनि खे अगरि हीउ तरीक़ो पसंदि अचे ऐं हेल्पफुल यानी मददगार लॻे, लाइक ज़रूरु करे छॾंदा, हिन वीडियो खे शेयर करे छॾंदा। जेज़ वारा जेके दोस्त आहिनि त बाबा तव्हांजो बि तरीक़ो आहे पर थोरो हिन में ट्रिक आहे, अॻे ॿुधाईंदो छा आहे ट्रिक आहे। इन लाइ तव्हांखे कोड लॻाइणो आहे स्टार 105 ठीकु आहे, स्टार 105 लॻाए करे तव्हां डायल कंदा। हाणे तव्हांखे चवंदो त भाउ नंबर डायल कयो, पर शुरूआती जेको आहे पहिरियां तव्हांखे ₹2 तव्हांखे जेको आहे टैक्स भरणी पवंदी, इन में इहो आहे। सो उन खां पोइ तव्हां नंबर डायल कंदा त अॻिले ॾे हिकु मैसेज हली वेंदो त तव्हां ॾे कॉल करे।